नौशर फ़िरोज़ समूरी सिंध जा नौशर फ़िरोज़ जा फ़नकार पर म्यूज़िक टीचर जा ऑर्डर जारी न थियण ख़िलाफ़ सिरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। इन सिलसिले में साहिती परगणीअ जे ख़ूबसूरत फ़नकार पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त असीं सिंध जा IBA पास म्यूज़िक टीचर जनाब बिलावल ज़रदारी साहिब वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ऐं सैयद सरदार अली शाह खे अर्ज़ु था कयूं त ख़ुदारा सिंध जे IBA पास म्यूज़िक टीचर्स खे जॉइनिंग कराई ॾिनी वञे त जीअं सिंध जा म्यूज़िक टीचर फ़ाक़ा कशी खां बची सघनि ऐं हुननि जी बेचैनी दूर थिए। गवर्नमेंट ऑफ सिंध 2023 फेबरवरी में म्यूज़िक टीचर्स जे लाइ अनाउंसमेंट कई। उन खां पोइ हुननि इहो बि बयानु ॾिनो इश्तिहार में त म्यूज़िक टीचर जे लाइ कंहिं मञियल इदारे सिंध जे मां 3 महीननि जो कोर्स लाज़मी थियल हुजे ऐं म्यूज़िक टीचरनि खे उहो कोर्स लाज़मी करिणो आहे। जंहिं खां पोइ हिननि सिंध जे मञियल इदारे सिम्पा क्लासिस शुरू कया म्यूज़िक टीचर्स खे सिखिया ॾियण लाइ। काफ़ी जेके आहिनि फ़नकार उहे माशाअल्लाह सिखियल त हुया, पर सिंध हुकूमत जे बयान जे तहत हुननि उन सिम्पा में दाख़िला वरिती जिथे माशाअल्लाह सिंध जा वॾा नाला ख़ान साहब, उस्ताद मज़हर अली ऐं उस्ताद ख़ादिम सकीरानी साहब, उस्ताद अमीर अली, उस्ताद मोहम्मद शफ़ी साहब जिन ट्रेनिंग ॾिनी। ट्रेनिंग वठण खां पोइ उन्हनि जी जेकी म्यूज़िक टीचर जे लाइ जिन अप्लाई कयो उन्हनि जी उते टेस्ट वरिती वई। 100 सवालनि ते जेका मुश्तमिल हुई, उन खां पोइ प्रैक्टिकल टेस्ट बि वरिती वई। वरी अगस्त में जेको आहे सो IBA जे थ्रू उन्हनि इश्तिहार ॾिनो त बाबा तव्हांजी जेका आहे सो IBA टेस्ट वठंदी, जेको सिंध जो बल्कि पाकिस्तान जो मञियल इदारो आहे। पोइ जेको आहे सो IBA टेस्ट वरिती जंहिंमें 1500 खन म्यूज़िक टीचरनि अप्लाई कयो ऐं उन्हनि मां 319 कामयाबु थिया। उन खां पोइ आर्ट काउंसिल ऑफ सिंध कराची में साईं मोहतरम सरदार अली शाह साहब जिन पंहिंजे हथनि सां 319 म्यूज़िक टीचर्स खे ऑफर ऑर्डर ॾिना। हाणे उनखे तक़रीबन 2.5 साल गुज़री चुका आहिनि, पर हिन महिल ताईं असांखे जॉइनिंग न पई ॾिनी वञे। जीअं ई ऑफर ऑर्डर मिलिया तीअं पुलिस वेरिफिकेशन बि थी वई, मेडिकल्स थी विया सभिनीनि जा। हाणे उन खां पोइ मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाण आहे, नटायो पियो वञे म्यूज़िक टीचर्स खे त कॾहिं कोर्ट जो बैन आहे, कॾहिं जेको आहे सो चवनि था त बाबा इलेक्शन खां पोइ जॉइनिंग ॾींदासीं। जेके इलेक्शनूं गुज़री वियूं असांखे तक़रीबन 3 साल थियण ते आहिनि, पर जॉइनिंग न पई ॾिनी वञे। सो साईं जिन खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांखे जॉइनिंग ॾेई ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।